मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, ए मुंहिंजी उम्मत सेरी खाईंदा कयो, सेरी खाईंदा कयो। इन सेरी जे अंदरि अल्लाह ताला तमामु वॾी बरकत रखी आहे। ऐं ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यहूदियुनि सां मुशाबत बि नथी थिए। यहूदी रोज़ा रखंदा हुया, यहूदी उहे बि रोज़ा रखंदा आहिनि। ऐं यहूदी रोज़ा कीअं रखंदा आहिनि, बसि राति जो नियत करे ऐं सुम्ही पवंदा आहिनि। बसि राति जो नियत करे पोइ बसि सुम्ही पवंदा आहिनि ऐं उहो सेरी न आहिनि खाईंदा। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, यहूदियुनि जे बरख़िलाफ़ कमु कयो, उन्हनि जे मुशाबे तव्हांजो कमु न हुजे, तव्हांजा रोज़ा हुजनि उन्हनि जे मुशाबे जेको न हुजनि, सेरी खाईंदा कयो। इन जे अंदरि बरकत रखियलु आहे। हाणे सी बरकत केतिरी रखियलु आहे, जेको माण्हू सेरी जे अंदरि उथंदो लाज़मी बरकत नफ़िल तहज्जुद बि पढ़ंदो। हा साईं, केतिरी बरकत रखियलु आहे। इन खां बाद में साईं क़ुर जी तिलावत बि नसीबु थींदी। छो त हिकिड़ो 4 बजे जो उथंदो मानी खाइण जे लाइ, त जेसिताईं मानी तयारु थिए जेसिताईं छा कंदो? हा साईं, ज़िक्र रोज़गार कंदो न। इन खां बाद में तहज्जुद निमाज़ बि जेकी आहे नसीबु थींदी, नफ़िल जेको आहे ड्रगा ड्रगा नसीबु थींदा, क़ुर जी तिलावत ज़िक्र। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बरकत रखियलु आहे। केतिरो साईं फ़ाइदो थियो। हाणे सेरी न करण जा नुक़सान, मसइलनि तो हिकिड़े कंहिं जेको आहे न, कंहिं माण्हू खे दिलि में ख़्यालु आयो त यार सेरी सुबुह सां उथंदो, बसि राति नियत करे सुम्हंदो, बसि वरी सुबुह सां जेको निमाज़ उथंदुमि। हाणे ॾिसो नुक़सान जा केतिरा थिया सेरी न खणण जे करे। अलाह जे नबी जी हदीस बि आहे, नुक़सान केतिरा। राति जो तहज्जुद बि न पढ़ंदो साईं, हिकिड़ो राति जो न उथंदो, न पढ़ंदो न, राति जो तहज्जुद बि न पढ़ंदो, क़ुर जी तिलावत बि राति जे तहज्जुद टाइम नसीबु उहो न थींदुसि, ऐं राति जो ज़िक्र रोज़गार बि न कंदो। ऐं मुमकिन आहे जेको राति जो सेरी ते नथा उथनि त इन्हनि जी फजर निमाज़ क़ज़ा बि थी वेंदी। मुमकिन आहे। हिकिड़ो माण्हू राति जो उथे ई न त उन फजर निमाज़ में कान जो पहुची सघंदो। शैतान जो एतिरो ज़ोर हूंदो आहे त उहो सेरी खाइण खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत लाइ इन जे अंदरि बरकत रखियलु आहे। हाणे साईं वणंदी न आहे, छो त राति जो मानी ॾिसो न, हाणे खाऊं था ईशा निमाज़ खां बाद में मानी खाऊं था, 11-12 थी था वञनि। साईं जो आवाज़ु घटि कयोसि, वधी थो वञेसि। 11-12 थी था, मानी ॾींहुं टाइम खाऊं था, सुबुह सां जेको सेरी उहो वणंदी न आहे। त हाणे पोइ छा कयूं भला? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लाज़मी न आहे तव्हांजे मथां त तव्हां तमामु घणी जेको मानी खाओ। अलाह जे नबी फरमायो हिकिड़ो ढुक खीर जो पीओ, हे सेरी जे अंदरि शुमार आहे। हिकिड़ो ढुक पाणी जो पीओ, हे सेरी जे अंदरि शुमार आहे। हिकिड़ी खजूर खाओ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त खजूर खाईंदा हुया। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेरी जे टाइम छा खाईंदा हुया? उहो खजूर खाईंदा हुया। त हिकिड़ी खजूर खाइण ते इहो बि जेको सेरी जे अंदरि जेको शामिलु आहे ऐं इन जे अंदरि बरकत रखियलु आहे। त इन जेको शयुनि जी असां पाबंदी कयूं ऐं इन जी जेकॾहिं असां पाबंदी कंदासीं, इनशा अल्लाह सभु जेको रोज़ा बि रखी वेंदासीं।